खानगढ़ में सरदार अली गौहर महर तरफां सुभाणे कोठायल कठ जूं तैयारियूं जारी आहिनि। गौहर पैलेस भरिसां वॾो पंडाल तैयार कयो वियो आहे। सरदार अली गौहर महर चयो आहे त सुभाणे बिरादरी जो हिकु पुरअमन मेड़ाको आहे, ॿियो कुझु नाहे। सम्झ नथो अचे त कठ रोकण लाइ 3 ज़िलनि जी पुलिस खे छो घुरायो वियो आहे। जेकॾहिं ज़रूरत पई त वफ़ाक़ खां मदद वरिती वेंदी। खानगढ़ जे महर सरदारनि विच में पग वारी तकरार तां सरदार अली गौहर महर तरफां सुभाणे बिरादरी जो कठ ॻोठायो वियो आहे, जंहिं जूं समूरियूं तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। गौहर पैलेस भरिसां वॾो पंडाल तैयार कयो वियो आहे, जंहिंमें हज़ारे माण्हुनि जे वेहण जो बंदोबस्त कयो वियो आहे। सरदार अली गौहर महर चयो आहे त सुभाणे बिरादरी जो हिकु पुरअमन मेड़ाको आहे, ॿियो त कुझु नाहे। बिरादरी खे दावत ॾिनी आहे। मूंखे उमेद आहे त वॾे अंग में माण्हू शिरकत कंदा। हुन चयो त सुभाणे वारे कठ में बिरादरियुनि जे मसइलनि खे हल लाइ ॻाल्हियूं थींदियूं। ही को पीटीआई जो जलसो नाहे जो कठ खे सियासी सम्झियो वञे। सरदार अली गौहर महर चयो त मूंखे सम्झ में नथो अचे त सुभाणे वारे कठ खे रोकण लाइ 3 ज़िलनि जी पुलिस खे छो घुरायो वियो आहे। जमहूरी हुकूमत खे त घटि में घटि ईअं न करणु घुरिजे हा। हुन वधीक चयो त जेकॾहिं के सरदार खे पुलिस जी ज़रूरत हुजे त पोइ वाज़े आहे त हू छा कयो आहे। 144 कलम लागू अञा ताईं नाहे लॻायो वियो, पर कठ खे नाकाम करण जी कोशिश कई पई वञे। अली गौहर महर चयो त सिंध हुकूमत अलाए कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थी त असीं बिरादरी खे घुराए बि नथा सघूं। जेकॾहिं ज़रूरत पई त वफ़ाक़ खां मदद वरिती वेंदी।